आदात व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख्तियार जरवार। साथियों, अॼु नई कहाणी सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु जी कहाणी जो उनवान आहे त बादशाह ऐं ज़िद्दीली शहज़ादी। साथियों, कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सबक आमोज़ आहे। मुकमल कहाणी ज़रूरु ॿुधिजो ऐं कमेंट करणु न विसारिजो। त हलूं था पंहिंजी अॼु जी कहाणी तरफ़। साथियों, बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे, पर कंहिं ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे औलाद में फ़क़ति हिकिड़ी ई धीउ हुई। जीअं त बादशाह जी धीउ हुई दादली हुई, सो तमामु घणी ज़िद्दी पिणु हुई। हिकु ॾींहुं हू सुबुह जो सवेर बाग़ में पसार करण लाइ निकिती तो उनखे गुलनि ऐं पननि ते माक जा फुड़ा चमकंदे चमकंदे नज़र आया। माक जा ही फुड़ा उन्हनि हीरनि खां वधीक चमकंदड़ ऐं सुहिणा लॻी रहिया हुआ जेके शहज़ादी वटि हुआ। बादशाह जी शहज़ादी खे उहे माक जा फुड़ा तमामु घणो वणी विया। शहज़ादी सिधो पंहिंजे महल ॾे मोटी आई ऐं बादशाह खे चयाईं त बाबा, मूंखे माक जे फुड़नि जो हिकु ताज ठाराए ॾे। शहज़ादी तमामु ज़िद्दीली हुई, चयाईं जेसिताईं मूंखे ताज न मिलंदो ऐं न ई खाईंदसि ऐं न ई वरी पींदसि। उहो चई करे शहज़ादी पंहिंजे कमरे जो दरवाज़ो बंदि करे छॾियो ऐं चादर ढके पलंग ते सुम्ही रही। बादशाह सम्झो थिए त माक जे फुड़नि मां ताज ठही नथो सघे। बादशाह इन ॻाल्हि खे बख़ूबी ॼाणियो सम्झो थे। तंहिं हूंदे बि हुन पंहिंजी लाॾी धीउ जो ज़िद पूरो करण लाइ शहर जे सभिनी सोनारनि खे पाण वटि घुरायो ऐं उन्हनि खे चयो त 3 ॾींहंनि अंदरि माक जे फुड़नि जो ताज ठाहे मुंहिंजे अॻियां हाज़िर करियो, न त तव्हांखे सख़्तु सज़ा ॾिनी वेंदी ऐं को बि सज़ा खां बची न सघंदो ऐं अव्हांखे दरबदर करे छॾींदसि। बादशाह जी धमकी खां पोइ वीचारा सोनारा मुंझी पिया त माक जे फुड़नि जो ताज भला ठाहिजे त ठाहिजे कीअं। सभु सोनारा परेशानी में वठिजी विया। सभिनीनि गॾिजाणी कई, सभु अची गॾु थिया। उन्हनि सोनारनि में हिकिड़ो पोढ़ो सोनारो बि हो। उहो पोढ़ो सोनारो तमामु अकुलमंद हो। हुन सोचे सोचे आख़िरकार इन मसइले जो हल कढी वरितो। हुन पोढ़े सोनारे जे दिमाग़ में हिकु अटकल आई। हू ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह जे महल जे दरवाज़े ते आयो ऐं सिपाहियुनि खे चयाईं त हू शहज़ादी जे ताज ठाहिण जो सोनारो आयो आहे, हाणे बादशाह सलामत खे ॿुधायो वञे। बादशाह सलामत खे ॿुधायो वियो। पोइ सोनारे चयो त मूंखे शहज़ादी सां मिलणो आहे। पोइ सिपाही हुनखे शहज़ादी वटि वठी विया। पोढ़े सोनारे शहज़ादी खे झुकी सलाम कयो ऐं चयो त ए शहज़ादी साहिबा, आउं तव्हांजो ताज ठाहिणु आयो आहियां। ऐं फलाणे शहर जो फलाणो सोनारो आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, उहो ज़रूरु अघणु घुरिजे। शहज़ादी चयो, पोढ़ा सोनारा, दिलि वॾी कर, ॿुधा त तूं छा थो चवणु चाहीं। शहज़ादी सोनारे खे चयो। सोनारे चयो, ए शहज़ादी, तूं बाग़ में हली मूंखे माक जा उहे फुड़ा खणी ॾे जिन जो तव्हां ताज ठाहिणु चाहियो थियूं। जेकी जेकी फुड़ा तव्हांखे पसंदि आहिनि उहे मूंखे ॾींदियूं वञो ऐं उन वक़्तु ई उन्हनि जो ताज ठाराए तव्हांखे ॾींदुसि। तव्हां फुड़ा खणंदा मूंखे ॾींदा वञो ऐं आउं ताज ठाहींदो ॾींदो वेंदुसि, पोइ तव्हां पाइजो। शहज़ादी सोनारे जी ॻाल्हि ॿुधी सोनारे सां गॾु बाग़ में वेही ऐं गुलनि ऐं पननि ते माक जा हीरनि जहिड़ा फुड़ा चमकी रहिया हुआ। पोइ त शहज़ादी देरि न कई ऐं उन्हनि फुड़नि खे झलण लाइ खणण लाइ अॻिते वधी। पर शहज़ादी जंहिं फुड़े खे हथ ते लाथो त हुनजो आङुर तां पाणी वांगुरु वही थिए वियो। ईअं कंदो कंदो 2-3 दफ़ा शहज़ादी कोशिशि कयो, पर नेठि शहज़ादी खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थी वियो। उहो लका ॾिसी करे शहज़ादी खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो ऐं हुन पोढ़े सोनारे खां माफ़ी वठी छॾी। पोढ़े सोनारे खे चयाईं त सोनारा, मूंखे माफ़ु कजां। ऐं पोइ शहज़ादी दिलि ई दिलि में पको पह कयो त हू हाणे आईंदे कॾहिं बि अहिड़ो ज़िद न कंदी ऐं न ई अहिड़ा अजाया अंग लारा कंदी जंहिंसां कंहिंजी ज़िंदगी खे
ख़तरो थिए या नुक़सानु पहुचे। पोइ बादशाह सलामत खे इहा सॼी ॻाल्हि ॿुधाई वई ऐं पोइ बादशाह सलामत उन्हनि सोनारनि तां जेको हुकुम ॾिनल हो उहो वापसि वरितो ऐं पोइ सभु सोनारा पंहिंजे पंहिंजे शहरनि में ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा ऐं शहज़ादी पोइ कॾहिं बि को ॻाल्हि न कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी बि ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻी। सचो उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।